लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। बिन सत्संग हरि कथा तेहि बिन मोहन बाग। मोह गए बिन राम पद होई न दृढ़ अनुराग। हिन जो मतलब आहे सत्संग जे बिना भगवान झूलेलाल जी लीला कथा कोन मिलंदी आहे। भगवान जी रहस्यमय कथाऊं ॿुधे बिना मोह माया कोन वेंदो आहे। मोह जो नाश थिए बिना भगवान राम ऐं भगवान झूलेलाल जे चरणनि जो अचल प्रेम कोन थींदो आहे। 29 सवाल जो सही जवाब आहे ए। अंबाबाई जे पहिरें जन्म जो नालो चंपा आहे। सवाल टियों। योगीअ चंपा जे मथे ते हथ रखी उनखे छा ठाहे छॾियईं? ए जवान, बी पत्थर जी मूर्त, सी सुंदर, डी स्वस्थ। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके भी कमेंट बॉक्स में जवाब लिखन पिया उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलन। छद करने बड़त जरे जरे।